So, Tariq, when we talk about education system and when we talk about CSS preparation in general, असांजे ॿारनि में अञा सोशल मीडिया ज़मानो आहे, डिजिटलाइज़ ज़मानो आहे, यूट्यूब तां सिखी सघिजे थो, ऑनलाइन अकेडमीज़ मौजूदु आहिनि। असांजो सिंध जो ॿारु जेको आहे सो पंजाब या लाहौर खे ई प्रेफर छो थो करे फॉर CSS प्रिपरेशन? व्हाट डू यू थिंक? जी, अगेन मां इहा ई ॻाल्हि कई जेका शुरू खां वठी ॻाल्हि हुई त हिन वक़्तु ताईं असांजे नौजवान खे जेको आहे मुंहिंजे ख़्याल में असां इहो कन्वे नहियूं करे सघिया त इट्स नॉट अबाउट द अकेडमी दैट यू आर चूज़िंग, इट्स अबाउट योर सेल्फ स्टडी, इट्स अबाउट योर ओन वर्क, इट्स अबाउट योर ओन स्ट्रगल। ठीकु आहे, हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो 2024 में जेके एलोकेशन्स ॾियूं हुयूं त तव्हांजा अक्सर ॿार विदाउट अकेडमीज़ पढ़ी करे ऐं पास थिया हुया। ठीकु आहे, आई हैव द ब्राइट एग्जांपल ऑफ यासिर बिलाल हू वाज टॉपर ऑफ CSS 2022, सेकंड पोजीशन हुई हुनजी, ऐं ही रिमेन्ड इन हिज होम ऐं उते रही करे विदाउट एनी अकेडमी तयारी करे थो पियो, यूट्यूब तां तयारी करे थो पियो, या तव्हांजा जेके अलाए केतिरियूं वेबसाइट्स आहिनि जेके तव्हांखे क्वालिटी कंटेंट प्रोवाइड कनि थियूं पियूं। त मुंहिंजे ख़्याल में असांजे ॿारनि खे जेको आहे इहो कन्वे शायदि न करे सघिया आहियूं असांजा सीनियर्स, त जेकॾहिं घर में रही करे बि तयारी कजे त इट मेक्स नो डिफरेंस एट ऑल। ऐं ॿियो जेको आहे असांजो मार्केटिंग ट्रैप्स आहिनि न जेके, उहे बि थोरा हिन वक़्तु अगेन मां जीअं पहिरियां लफ़्ज़ इस्तेमालु कयो, पैरासाइटिक मोड में अची चुका आहिनि ऐं उन में उहा जेका हिकु bombastic and social media marketing that is playing key role in making decisions, making marketing decisions among the candidates of CSS. त इहे सभु फैक्टर्स आहिनि जिन जे करे ऐं टियों इहो आहे त ॿारनि जो जेको आहे पंहिंजो ट्रस्ट बि मूंखे नाहे ख़बर छो न डेवलप थी चुको आहे। जीअं हैदराबाद में बि काफ़ी अकेडमीज़ आहिनि एंड दे आर प्लेइंग वेरी गुड पार्ट इन द जर्नी ऑफ CSS एस्पिरेंट्स। या लाड़काना में अकेडमीज़ आहिनि त ॿारनि खे मुंहिंजे ख़्याल में उहो परसू करणु खपनि एंड दैट्स टोटली फाइन। Tariq, let's talk about your personal life as well. We've talked about CSS overall. What are your personal interests? Tanju penju hobbies chahin, tanja penja interests chahin. What are you passionate about? So basically मूंखे तमामु घणो जेको आहे शौक़ु हूंदो आहे हमेशा बुक कीपिंग, बुक कलेक्शन। मुंहिंजे घर में हिकु नंढड़ी लाइब्रेरी जेका आहे ठहियल आहे which is about 230 books। सभ खां पहिरियां बुक रीडिंग जो तमामु घणो शौक़ु, ऐं मां पाण शाइरी बि हल्की फुल्की जेको आहे लिखंदो आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे मुंहिंजो बैडमिंटन खेॾण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं मूं जेको आहे त यूनिवर्सिटी लेवल ते पार्टिसिपेट बि कयो काफ़ी प्रोग्राम्स में बैडमिंटन में। ऐं गॾु जेको आहे मूं डेली बेसिस ते जॉगिंग इट्स माई हॉबी जेका मां कंदो रहंदो आहियां। So these are my personal interests. So poetry, books, jogging, badminton. Okay. Tariq, who's favorite author? Tancho book reading vadandi ahe. Who's your favorite author? And if you're playing badminton or tennis, who's your favorite player? अच्छा, बैडमिंटन बुक जी जॾहिं ॻाल्हि कयूं त मुंहिंजे लाइ रोमन क्रिज़नारिक हिकु ऑथर आहे, who has penned down 2 books, 4 to 5 books, but 2 books of him I like the most. सभ खां पहिरियां हुनजो द गुड एंसेस्टर। गुड एंसेस्टर किताब जेको आहे उहो लिखियो वियो आहे त हाउ टू पर्सन ऑफ whom the next generations are proud of। त हुनजे बारे में ऐं हिस्ट्री ऑफ फ्यूचर जेको आहे हुनजो किताब लिखियल आहे त हाउ वी कैन प्रिजर्व द करंट स्टेट ऑफ लाइफ फॉर आवर एंसेस्टर्स, फॉर आवर जेके द प्रेडिसेसर्स आहिनि, जेके पोयां असांजी जनरेशन थींदियूं उन्हनि जे लाइ असां पंहिंजी करंट खे कहिड़े नमूने डेवलप करे सघूं। बैडमिंटन मुंहिंजो अगेन मां इहा ॻाल्हि कयां त मूंखे खेॾण जो ॾाढो शौक़ु आहे। आई एम नॉट फॉन्ड ऑफ वॉचिंग बैडमिंटन ऑन टीवी, but yes, when it comes watching sports त पोइ मूंखे जेको आहे again cricket would be my favorite in this term, but again playing badminton is my hobby। अच्छा तारिक साहिब, आउं सम्झां थो CSS जर्नी दौरान हिकिड़ी ॻाल्हि तमामु आम ॾिठी वेंदी आहे त नौजवान कॉम्प्लेक्स जो शिकार थी वेंदा आहिनि, पढ़ी करे ॾाढो एग्ज़ॉस्ट थी वेंदा आहिनि, साॻियो ई शेड्यूल हूंदो आहे ऐं हू डिप्रेस थींदा आहिनि, पंहिंजो पाण सेल्फ डाउट करणु लॻंदा आहिनि। उन खां पोइ पंहिंजो पाण खे वरी साॻी जर्नीअ लाइ मोटिवेट करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो अव्हां पंहिंजी शख़्सियत बाबति थोरो असांखे ॿुधायो त अव्हां सां बि को अहिड़ो लम्हो आयो, अगरि आहे त पोइ अव्हां वरी रीगेन कीअं कयो, वरी कीअं उथिया पंहिंजो पाण खे मोटिवेट कयो, प्लीज़। CSS जी जर्नी में वाकई अहिड़े क़िस्म जा सेटबैक्स या देयर आर टाइम्स व्हेन यू फील अनअकम्प्लिश्ड। ऐं मुंहिंजे लाइ जेको आहे इहो लम्हो तॾहिं आयो हुयो जॾहिं मां CSS 2024 जो अटेम्प्ट फेल कयो हो, स्पाइट एवरीवन अराउंड मी सेइंग दैट यू विल टॉप एग्जाम।
मुंहिंजे लाइ हर को माण्हू इहा तासुरात रखंदो हुयो त भई तारिक जी जेका एकेडमिक ग्रूमिंग आहे, तारिक आहे ओवरऑल पेपर प्रेज़ेंटेशन आहे या तव्हांजो जेको आहे त कंटेंट आहे, उन जे बुनियाद ते तारिक विल टॉप CSS इन पाकिस्तान। त 2020 में मुंहिंजो जेको आयो रिज़ल्ट आई, हालांकि इट वाज़ आफ्टर 2020 रिटन एग्ज़ाम, त उन में मुंहिंजो जेको आहे त हिकिड़ो सब्जेक्ट फेल थियो हुयो ऐं उहो बि फेल थियो हो जंहिंमें मां एक्सेल कंदो आहियां हमेशह, जेको मुंहिंजो स्ट्रॉन्ग एरिया आहे विच इज़ इंग्लिश एस। त दैट वाज़ अ सेट बैक, पर उन में अगेन फैमिली सपोर्ट, जंहिंमें मुंहिंजे वारिद साहब मूंखे हमेशह इहो यादि ॾियारी ॾियाराई त CSS जी मजबूरी न आहे, CSS तुंहिंजो शौक़ु आहे। त इहा अहिड़े क़िस्म जूं जेके पेरेंट्स जे तरफ़ां तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो त अल्टीमेटली यू बिकम वेरी कॉन्फिडेंट। ऐं उन तव्हां मूं हमेशह जेको आहे इहो हुयो त कंसिडरिंग माई एजुकेशन बैकग्राउंड, त मूंखे इहो पियो लॻे मां हिकिड़ो सुठो एकेडमिक बैकग्राउंड सां आयो आहियां त आई कैन डू एनीथिंग। ऐं उन अगेन जेको आहे न मुंहिंजे पेरेंट्स जो तमामु घणो त भई को इशू न आहे, वी सपोर्ट यू टू एनी मीन्स। ऐं असां जेको आहे तोखे जेकॾहिं ॿाहिरि मोकिलणो त असां जेको आहे त उहो बि तोखे करे सघंदासीं, या स्कॉलरशिप्स अवेलेबल हुयूं, मुंहिंजा बि दोस्त स्कॉलरशिप से पढ़नि पिया। सो आई हैड मल्टीपल चॉइसिस, मल्टीपल ऑप्शंस, जेके ॿार जेके सेटबैक्स जॾहिं अचनि था त मुंहिंजे ख़्याल में हिकु त पेरेंट्स जी सपोर्ट, टॉप पेरेंट्स, एंड सेकेंडली जेको आहे न उहो इहो आहे त यू हैव टू सी द वर्ल्ड। ज़िंदगी एतिरी ख़ूबसूरत आहे, हुनखे CSS लाइ ज़ाया नथो करे सघिजे पियो। त इहे जॾहिं सोच असां रखे करे में वेंदासीं, कहिड़े बि जर्नी में वेंदासीं, त उहो अल्टीमेटली हिकु सुठे जेको आहे बिल्कुलु ठीक सर, एग्री।